को थियो आ न थींदो न आयो आ न ईंदो न जम्यो आ न जमंदो ये कायनात रब करीम मुस्तफा जे करे ठाही आ बनाई आ हदीस कुदसी आ फलौला मुहम्मद मा खलक़त आदम वलल जन्नत वलन नार। ओ मुझा मुहम्मद करीम जे तोखे पैदा न कया त आदम नबी के भी पैदा कोन कया हा जन्नत जहन्नम कोन ठहराया हा। ओ दुनिया जा इंसान भाग तमा सा जबला जो उन रबर रसूल इमामुल अंबिया जेको चूंडिलन मझा चूंडिला रब करीम तमा सा के उन जो उम्मती बनायो आ। रब तने कुरान में फरमायो फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाति व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। रब तो फरमाए मोमिन तमा ते थोरो कयो आ तमा ते एहसान कयो आ यकीनन अल्लाह जो तमा सा जे मथा वडो एहसान थियो आ। आहा वडे में वडो एहसान वडे में वडो थोरो एक रसूलुल्लाह जो ने कलाम लाए चो सुभान अल्लाह। रसूलुल्लाह के न डिठोसी जन रसूल के डिठो उन दौर ज़माने वक्त में अडजी व्या रंगजी व्या जन्नत पहुंची व्या उहे सहाबी हा। साईं जन पाण फरमाए व्या त हाणे हीअ शइ छॾियूं थो वञा हिन जी पारत अथव हीअ शइ कहिड़ी आहे अल्लाह जो कलाम आहे कुरान पर आहे अल्लाह जो कलाम थी आयो आहे मेहमान नबूवत रिसालत जो सिलसिलो जारी आहे कंहिंखे तौरात कंहिंखे ज़बूर कंहिंखे इंजील कंहिंखे सहीफ़ा वग़ैरह वग़ैरह सिलसिलो हलंदो आयो आहे पर मक़सूद काइनात जंहिंजे करे अल्लाह ही जहान ठाहियो आहे ये मुफ्ती साहब जो बयान तव्हां ॿुधो त मेह वठबी आहे कंहिं मक़सद लाइ चारो भी ॾींदासीं गाह भी ॾींदासीं खिदमत भी कंदासीं खीर ॾहंदासीं पर मखण उन मां कढंदासीं ईअं न साईं। मुहम्मद मुस्तफ़ा भी मक़सूद काइनात ये सारा जहान अल्लाह मुहम्मद जे करे ठाहिया पैदा फरमाया। गलत माण्हू बकवास कंदा आहिनि त नबीअ खे न मञींदा आहिनि ख़ुदा जो कसम आहे भाग तव्हां असांजा भला उहो नबी रसूल तव्हां असांजे भाङे में आहे जंहिंजे उम्मत बणजण जे लाइ बि नबी चवंदा विया अर्ज़ कंदा विया थोरा ई थोरा मूं मथां मालिक जा लाहियां त लहनि कीन की ॻाइण खां गौराव आहिनि त उद्दू नेमत अल्लाह ला तोसूहा वॾे में वॾी नेमत उज़मा रसूलुल्लाह कलामुल्लाह चओ सुभान अल्लाह। इंसान पैदा थियो आहे ज़मीन ते आयो आहे रब जो नाइब ख़लीफ़ो आहे सिलसिलो जारी आहे जॾहिं मुहम्मद जी वारी आहे कुरान उतां कई तयारी आहे चओ न सुभान अल्लाह। काथां आसमाननि खां मथां लोहे महफूज़ खां कुरान करीम पंधु कयो आहे लही आयो आहे दुनिया वारे आसमान ते रब रखायो आहे 40 साल मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक थी आहे हाणे ज़मीन ते कुरान करीम जी आमद आहे चओ न सुभान अल्लाह। जो पैगंबर जो शान आहे न जो मुस्तफ़ा मक्के में हन त मक्के में कुरान मदीने में हन त मदीने में कुरान सफ़र में हन हज़र में हन गार में हन कुरान उते आ पर अम्मा आयशा तय्यबा ताहिरा पंहिंजी प्यारी राणी जेका अबू बकर जी न्याणी उन जे बिस्तरे ते हन तॾहिं बि कुरान उते आ।
मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मौला जिंद ज़ालिम मां छॾाई फिरौन खे ॿोड़ाई मुझे ईमानदारन के न रस्ते मां टपाई दरिया मां टपाई हाणे त का गाइड मिले किताब मिले कौम चयो तन्हाई में कुछ त कयूं रब फरमायो भला कलीम संभरी ठही आ पर इंतजार करणो पवंदी 40 ॾींहंनि जो वक़फ़ो थी वियो आ विच में तूरे सीना ते तौरात मिलियो आ ये न बाबा इंजील हजरत ईसा अलैहिस्सलाम के भी मिलियो आ ज़बूर दाऊद अलैहिस्सलाम के भी मिलियो आ पर उनके इंतजार करायो वियो आ कुरान मुहम्मद के रब ॾिनो आ त बग़ैर इंतजार जे है ना जबले नूर ते साईं जन हम इबादत कन पया जिब्राइल उते कुरान के खणी आया पर लोहे महफूज खां कुरान करीम रब करीम दुनिया वारे आसमान ते नाज़िल फरमायो आ यो कुरान में बयान आयो आ फरमायई इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर ओ दुनिया जा इंसान तवज्जो कजाए रब तो फरमाए भलारे महीने में भलारी रात में माही चवा महीना भी हुया रातियों भी हुयूं ॾींहं भी हुया पर भलारो महीनो इन जे करे बणियो आ जो हीअ नेमत उज़मा उन महीने में नाज़िल थी आ महीने में त रातियूं खोड़ हुयूं ॾींहं खोड़ हुया महीने में पैकेज त मिली वियो आ पर जहिड़ो शर्फ उन रात के मिलियो आ जंहिंमें हीअ क़ुरान नाज़िल थियो आ वा लैलतुल क़द्र वारी रात आ पर जंहिं उम्मत के ही कुरान मिलियो आ उम्मत समूरन उम्मतुन खां भलारी बणजी वई आ मलाइकन उन वक्त में अर्ज़ कयो आ मुंहिंजा मौला उहा मखलूक भाग वारी हूंदी जंहिंखे हीअ नेमत उज़मा नसीब थींदी आ मखलूक त जबल भी आहिनि आसमान भी आहिनि ज़मीन भी आहे कुरान जे मुतालिक़ रब कुरान में पाण चयो आ इन्ना अर्ज़नल अमानत अलस समावात वल अर्ज़ वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला रब तो फरमाए ये नेमत उज़मा जबलन के भी चयो से जमीन के भी चयो से आसमानन के भी चयो से उन्हनि चयो मौला ये नेमत उज़मा जो असां वटि क़द्र न थी सघंदो असां इन जो बार न खणी सघंदासीं या ॾाढी अमानत ॾुखी थी लॻे पई जबलन इनकार कयो आहे ज़मीन इनकार कयो आहे हा आसमानन इनकार कयो आहे इन नेमत उज़मा वारी नेमत इंसानन के नसीब थी आ भाग तमासा जा भला जो रब करीम तमासा के ये नेमत नसीब कई आ रब्बे काबा जो कसम आ ही कुरान करीम नूरे कब्र भी आ शाफी मशर भी आ कब्र में मण मिट्टी जा मिट माइट विझी मोटी वेंदा हा फरिश्ता भी अची वेंदा मुनकिर नकीर सवाल जवाब कंदा पर कुरान करीम जो दीवानो परवानो जेको दुनिया जे अंदर इन कुरान करीम में मान के मान ॾिनो हूंदई इज़त ॾिनी हूंदई कुरान करीम कब्र में ईंदो कब्र वारे के दिल जाए ॾेई करे चवंदो गणती न कर दुख जो साथी मां आहियां सभु छॾे वई परेशान थियण जी ज़रूरत नाहे मां साॻो रब जो कलाम आहे हिते नूरानी शक्ल थी आहियो आहे क़यामत क़ाइम थींदी ओ रब जे साम्हूं तुंहिंजी सिफारिश करे जान छॾाए पोइ तोखां जुदाई इख्तियार कबी हा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो कुरान करीम क़यामत जे ॾियारे जॾहिं बंदे जो हिसाब किताब थींदो हिकिड़ा उहे बंदा हूंदा जेके दुनिया में ॾाढा गंदा हूंदा गुनाहनि जा वधियल हूंदा हिसाब किताब में जकड़ियल हूंदा पर कुरान करीम के मान ॾियण वारा हूंदा इज़त करण वारा हूंदा कुरान करीम के
भण बुधण वारा हुंदा कुरान करीम उन जे लाइ ही गाल अल्लाह वट कंदो मुंहिंजा मौला ही त बंदो हुआ जेको निंड्रा फिटाए करे कमकार धंधा दाड़ी छॾे करे मूंखे बुधण ईंदो आओ पैगंबर जो फरमान ॿुधायां फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वयक़ूल القرآن منعته النوم بالليل فشفनी फी कुरान चवंदो मौला हिन निंड फिटाई मूंखे ॿुधण सिखण लाइ पेश थींदो मौला हिन जो सिफारिशी मां थी आयो आहियां कुरान जी सिफारिश अल्लाह क़बूल कंदो बाने जे मथां अल्लाह जो फज़ल थींदो हाणे हिसाब किताब में आसानी थींदी मालिक जी मेहरबानी थींदी अचो हिन कुरान ॾे अचो तॾहिं तव्हां बचो बाक़ी कमु अथव कचो अथव ॾचो पर तव्हां हिन कुरान ॾे अचो तॾहिं तव्हां बचो मुल्क में त घणो आहे धचो निभागे वज़ीर आज़म बि धचो अहिड़ो हयो आहे की न हा अलाह साईं हिन में जान छॾाए आमीन त कयो यार कि न ख़ुशि हो सभई नंढे भागे मां हाँ होलसेल में कूड़ थो वणे हरामी कूड़ नथो वणे ज़ट थो वणे जंहिंमें 100 कूड़ पवियो न कि चइबो आहे ज़ट पर ज़ट बि अहिड़ो थो वणे होलसेल में रेज़की न आओ उलमा जो साथ जो उलमा सां मोहब्बत कयो इंशाअल्लाह मरंदे घड़ी ताईं चओ आलमन सां साथ ॾींदासीं आलमन जी जमात में हूंदासीं पर क़यामत जे ॾिहाड़े रब करी वरी आलमन जी जमात मां ई उथारे इन्हनि जे कढ हूंदासीं आलमन सालिहन बुज़ुर्गनि हालेजी वारनि अमरोट वारनि सुमराणी वारनि चओ न सुभान अल्लाह ॿेर वारनि जे कढ हूंदासीं पोइ खटी वेंदासूं ॻाल्हि भली आहे हा बाबा कोई अहिड़ो माण्हू आहे जेको चवे त इमरान जे कढ असां उथूं हिते बि त तंग आहियूं पर उते बि हा न हाओ हे दीन वारो वरसो पैगंबर फरमायो इहो मां उलमा जे हवाले थो कयां अल उलमा वरसतुल अंबिया हिन जा वारस केरु आहिनि बाबा ॻाल्हायो कुझु त चुप जो रोज़ो खोलियो ज़बान के होलियो चुप जो रोज़ो शरीयत मुहम्मदी में जायज़ ना है बाक़ी रोज़ा अचन था पिया हाणे पेट में वकड़ न पवन रोज़ा जान पोता ये न साईं बाक़ी घणा ॾींहं फर्ज़ी रोज़ा रमज़ान जा मोमिननि मुसलमाननि जे मथां अल्लाह फ़र्ज़ कया आहिनि मुक़ररु कया आहिनि जेकॾहिं नथो रखे जानी वाणी काई मजबूरी ना है त पोइ गुनहगार आहे ये रोज़े जो इनकार थो करे त पोइ काफ़िर आहे फर्ज़ जो इनकारी आहे त काफ़िर आहे फर्ज़ के अदा नथो करे त गुनहगार आहे कि न पर कुरान में वाधाई मिली वई आहे इहा ई त ॻाल्हि मलाइकनि ॾिठी पए रब खे चयो रब तुंहिंजी हमद सना वाखाण असां कयूं था इंसान जे पैदा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे रब साईं हाक माना जवाब ॾेई करे मलाइकनि खे चुप कराई आहे रब फरमायो क़ाल इन्नी अअलमु मा ला तालमून मलाइको तव्हां नथा ॼाणो यकीनन राज रब वटा इल्म रब वटा खबर रब वटा त केड़ा बंदा भला केड़ा गंदा पर जेकॾहिं गंदा थी करे भुली करे वरी मोटी पया रब ॾे रुजू कन पया तौबा कन पया रब साईं कुरान में चई छॾियो आहे ओ मुंहिंजा बाना परेशान न थिजा मुंहिंजे रहमत खां ना उमेद न थिजाए मां ख़ालिक बि आहियां त मालिक बि आहियां मां ई त रब आहियां मूंखे नाराज़ कयो थी पर तुंहिंजी रोज़ी बंदि न कई आहे पर मां ख़ालिक आहियां तोखे ठाहियो आहे तोखे बणायो आहे ओ मुंहिंजा बाना मूंखे नाराज़
न कर मां ॾाढो नाराज़ थी पवंदो माए पर परचण में भी देर न कंदो माए तू गुनाह कंदे त मां नाराज़ थींदो माए पर जे गुनाह करे माफ़ी घुरंदे त मां एॾो ख़ुशि थी वेंदो माए रब केतिरो तू ख़ुशि थींदे केतिरो राज़ी थींदे रब साईं क़ुरान करीम में हिन अंदाज़ में फरमायई इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व काना अल्लाहु गफूरर रहीम। रब तो फरमाए ओ मुंहिंजा बाना परेशान न थी सची दिल सां तौबा करण तुंहिंजो कमु आहे गुनाहनि खां बाज़ अचणु तुंहिंजो कमु आहे सारा ज़िंदगी जा ॾोह बदिलाए ख़त्म कराए नेकी ॾियारण मां अल्लाह जो कमु आहे। रिवाजात जे अंदरि अचे थो जॾहिं रब करीम मलाइकनि खे आर्डर ॾियो मलाइकनि खे हुकुम थो करे मलाइको जेके भी मुंहिंजे बाने गुनाह कया हा सारा डिलीट कयोसि ख़त्म कयोसि मेसियोसि ड्रायोसि दफ़्तर आजा थी विया ख़ाली थी विया रब जो हुकुम मलाइकनि खे ॿियो मिलंदो आहे मलाइको नेकियूं लिखोसि रब साईं हिन जवानी विञाई आहे शबाब जवानी विञाई आहे पोड़ो थी वियो आहे बिस्तरे ते पियो आहे रब निमाज़ ॾे बि कोन वञी सघियो आहे मस्जिद ॾे बि कोन थो वञे बिस्तरे ते पियो आहे रोईंदो पियो आहे रणंदो पियो आहे खिन मां पाणी हारे चवंदो पियो आहे मौला सॼी ज़िंदगी विञाई आहे गुनाह कया मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ फरमा रब हिन त वरिती आहे गुनाहनि जी माफ़ी रब हिन त नेकियूं कयूं ई कोन अमल कोई न कयो तंहिं छा लिखोसि रब तो फरमाए मलाइको इहा ई त ॻाल्हि ही राज़ वारी गंदो बंदो जॾहिं हा गुनाह करे मुंहिंजे दर ते मोटींदो मुहम्मद करीम जे करे त हे जान ठाहिया तव्हांखे बि पैदा कयो आहे हे मुहम्मद करीम जो गुनाहगार उम्मती आहे अॼु माफ़ी घुरंदो पियो आहे पर मां पंहिंजे मुक़द्दस कलाम में वाज़िह करे छॾियो आहे चई छॾियो आहे उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व काना अल्लाहु गफूरर रहीम। आओ रब जी एडी मेहरबानी थींदी पई आहे गुनाह मेस जी विया बदले में नेकियूं मिली वयूं आहिनि एडो मेहरबान सखी रब आहे जो पैगंबर के भी अमर कंदो पियो आहे हुकुम कंदो पियो आहे आर्डर कंदो पियो आहे कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। रब जो आर्डर मोहम्मद करीम के अचे थो ओ मुंहिंजा मोहम्मद करीम जी रब मुंहिंजे बाननि उन्हनि खे चइजांइ मायूस न थिजो केॾा बि ज़िंदगीअ में गुनाह कया अथव सची दिलि सां माफ़ी घुरंदो मां अल्लाह सभु ॾोह माफ़ कंदोमांव दुनिया जो इंसानो हिकु दराज़ जी ॻाल्हि आया मलाइक गुनाह कंदा ई कोन्हनि के न पाणी पीअनि न मानी खाइनि ओ नूरी मखलूक आहे इंसान बंदो गंदो आहे कमाल त इन जो आहे सारा त्यार फिटा करे हाजरे निमाज़ में बरकाता पढ़ंदो पियो आहे मथे हथ खणी करे चवंदो पियो आहे अल्लाहु अकबर रब तूं सभ खां वॾो आहे हाणे मुंहिंजी तौबा मां त्यार फिटा करे हाणे मथे हथ खयां ख़ुदा जो कसम अदब एतिराम सां बंदो बीह करे बाहूं ॿधी करे क़याम में बीहे थो पियो रब जी तारीफ़ कंदो पियो आहे वरी हद करे छॾियईं रुकूअ में वेंदो पियो आहे चवंदो पियो आहे सुब्हान रब्बियल अज़ीम। आओ मुंहिंजा मालिक अॼु बानो तोखे सॾींदो पियो आहे आजिज़ी बाने जी केॾी आहे मलाइको ॾिसो त सही बाने हथियार फिटा कया अदब सां बीठो आहे पर हद करे छॾी आहे बानो हाणे मुर्गो थी बीठो आहे हा मुंहिंजे रब करीम इन्हनि बाने जे मथां एॾी महिरबानी कंदो पियो आहे पर बानो अञा वरी हली करे जॾहिं सिर सुदे में रखी करे चवंदो आहे सुब्हान रब्बियल आला। आओ
हाओ बाने जी पेशानी रब जे कदमन ते थी दुनिया जा इंसान इहो तसव्वुर ख्याल कजाए अज मां पंहिंजी पेशानी रब जे कदमन ते झुकाई आ रे बानो चवे तो सुभान रब्बियल आला रब जी रहमत के जोश अची थो वञे पियो मां तो चवां इन इंसान गंदे बंदे जो कमाल इहो आ सभु शइ खे फिटो करे अॼु अल्लाह जाॾो झुकंदो पियो आहे सिर सिधे में रखंदो पियो आहे रब जी तारीफ़ कंदो पियो आहे पोइ मालिक हीअं चवंदो पियो आहे उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात पर जिब्राइल जेकॾहिं 100 रकात पढ़े त जिब्राइल जो कहिड़ो कमाल आहे कमाल हिन बंदे जो आहे जो सभु शइ खे पुठी ॾेई करे अॼु अल्लाह जाॾो बीठो आहे सिर सिधे में आहे बी राज जी गाल मां तो चवां मलाइक ॾिसन पिया मुहम्मद मुस्तफ़ा मथे वञनि पिया आसमान जा दर खुलनि पिया हुलनि पिया राज खुलनि पिया मलाइक पुछनि पिया जिब्राइल ॿियो केरु थी जिब्राइल मलाइकनि खे चवंदो पियो आहे मलाइको जंहिंजे करे अल्लाह हीअ काइनात ठाही आहे जेको नबियनि जो बि इमाम आहे अॼु उहो मुहम्मद मूंसां गॾु आहे काॾे पियो वतियूं वञेसि चई अल्लाह घुरायो अथसि मथे पियो वतियूं वञासि दरवाज़ा खुलंदा विया हिकु आसमान ॿियो टियों चोथों पंजो छियों सतों आसमान खुली वियो हुली वियो हाओ मलाइक ॾिसनि पिया इहो ई त इंसान आहे जेको अॼु मथे वेंदो पियो आहे नूरी मखलूक जो सरदार जिब्राइल अमीन भी अर्ज़ करे चवंदो पियो आहे सोना मुंहिंजी इंतहा अव्हां जी इब्तिदा साईं अॻिते मां हलां त पर सड़ी वेंदा चवनि सुभान अल्लाह मां थो चवां मलाइकनि खे हाणे ख़बर पई आहे त इहा ई त ज़ात मुहम्मद जी आहे अॼु जेका चूंड जी मथे वेंदी पई आहे जंहिंजे करे अल्लाह हीअ काइनात ठाही आहे जोड़ी आहे पर मथे 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 जिथे न को वियो आहे न वेंदो न आयो आहे न ईंदो उहो अर्श अज़ीम आहे अर्श अज़ीम ते मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जी अहिड़ी तारीफ़ कई आहे जो रब खे हीअं चवणो पियो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह चवनि सुभान अल्लाह तारीफ़ मुस्तफ़ा कहिड़ी कई अल्लाह इहे जुमला चया चवे तो अतहियातु लिल्लाह व सलवातु लिल्लाह व तय्यबातु लिल्लाह चवनि सुभान अल्लाह हाओ रब न्याज़ निवड़त रुकू सुईदा इबादत माली जानी कौली फेली सब तुझे लाए रब फरमा हबीब तू त हद करे छॾी आहे मुंहिंजे तारीफ़ जो हक़ अदा त तो कयो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह साईं जन खे पंहिंजी उम्मत ते यादि आहे उलमा लिखियो आहे ही जुमला वरी साईं जा अस्सलामु अलैना को न विसारियो है को न विसरियासीं को न विसारींदो दुनिया में भी को न विसारियो है आख़िरत में भी को न विसारींदो जाते सब नबी पंहिंजे उम्मतन के विसारींदा धिकारींदा मुहम्मद पंहिंजी उम्मत के संभालींदा चवनि सुभान अल्लाह अहिड़े वफ़ादार कुर्बदार यतीमन जे यार अड़ियन जे आधार मुहम्मद मुस्तफ़ा जे हुकुम ते हल तरीक़े ते हल रस्ते ते हल पैगंबर जे सुन्नत ते अमल कर दुनिया आख़िरत जूं भलायूं मिली वेंदई हिकिड़ी सुन्नत के ज़िंदा कदे 100 शहीद जो सवाब मिली वेंदुई ये ख़ुसूसियत हिन उम्मत में अल्लाह रखी आहे हीअ उम्मत मेहनत थोरी करे मज़दूरी घणी खणे अमल थोरो हुजे न जो अजर सवाब वॾो हुजे अल्लाह खे कंहिं न कंहिं आहाने बहाने सां हीअ उम्मत धिके जन्नत में पहुचाइणी आहे साईं जन फरमायो क़यामत जे ॾिहाड़े 120 सिफ़ूं ठाहियूं वेंदियूं 80 सिफ़ मां मुहम्मद जे उम्मत जी हूंदी चओ न सुभान अल्लाह हिन उम्मत जी मेहनत थोरी आहे मज़दूरी घणी आहे हीअ उम्मत पोएं पहर वारी आहे टेपरी वारे पहर वारी कि न बाबा उम्मत थोरी उम्मत घणी अमल थोरो अजर घणो भाग भला न ऐं अचे भी आख़िर में वञे भी जन्नत में अवल पंहिंजे तरफ़ां कोन थो चवां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे चओ न सुभान अल्लाह बहरहाल रब से जेको मूंखां चवरायो ॻाल्हाए क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए बुज़ुर्ग ईंदा था वञनि पिया हिकिड़ी नात रफ़ीक अहमद पुट मुंहिंजो चवंदो चवे न बाबा
हाँ ये मज़े मोहब्बत में वेठा हूँ। अल्लाह तव्हांजे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब अता फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, पर चाचर तो उएं ओता की। अल्लाह से तव्हांजे माल सेहत उम्र औलाद में बरकत अता फरमाए। ये दुआई जमलान दुआ आजिज़ी जो नालो आहे। दुआ हथ खणण आजिज़ी जो नालो आहे, पर दुआ असुल दर्द वारी दिल वारो नालो आहे। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।